बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़स्ल शुरूत सिहतिल क़ियास ख़म्सतुन अहदुहा अल्ला यकून फ़ी मुक़ाबिलतिन नस्स वस्सानी अल्ला यतज़म्मन तग़यीर हुक्मिन मिन अहकामिन नस्स वस्सालिस अल्ला यकूनल मुअद्दा हुक्मन ला युअक़लु मानाहु वर्राबिउ अन यक़अ तअलीलु लिहुक्मिन शरइय्यिन ला लिअम्रिन लुग़विय्यिन वल ख़ामिस अल्ला यकूनल फ़र्उ मनसूसन अलैहि। पुठे सबक़ में असां इहो पढ़ी आयासीं, मुसन्निफ़ इहो साबित कयो किताबुल्लाह मां, सुन्नत रसूल मां ऐं इजमा मां दलील ॾेई इहा ॻाल्हि साबित कयईं त क़ियास हुज्जत शरई आहे। क़ियास मां माण्हू दलील वठी सघे थो, क़ियास मां इस्तदलाल करणु सही आहे। अॼोके सबक़ में इहो ॿुधाए रहियो आहे त क़ियास मञा कॾहिं माण्हू दलील वठंदो, केरु दलील वठी सघे थो। छा हर कोई क़ियास करे सघे थो? छा हर मसइले खे क़ियास करे सघिजे थो? ईअं त न आहे न। क़ियास जा कुझु शर्त आहिनि। हर शख़्स क़ियास नथो करे सघे ऐं हर मसइले खे क़ियास नथो करे सघिजे। कहिड़नि मसइलनि खे क़ियास करणु सही आहे, कहिड़नि मसइलनि खे क़ियास करणु सही, कहिड़ियूं सूरतूं आहिनि जिन में क़ियास करणु जाइज़ आहे, कहिड़ियूं सूरतूं आहिनि जिन में क़ियास करणु जाइज़ न आहे। तो क़ियास जा कुझु शराइत आहिनि। अगरि उहे शराइत मिलंदा त क़ियास कयो वेंदो, अगरि उहे शराइत न मिलंदा त क़ियास बि न कयो वेंदो। पहिरियों त इहो आहे त जेको क़ियास करे थो उहो मुज्तहिद हुजे, बहितर आलिम दीन हुजे, किताबुल्लाह खे सही तरह सां ॼाणींदड़ हुजे, मुकमिल किताबुल्लाह खे। छो त जेकॾहिं उहो किताबुल्लाह खे ॼाणींदड़ न हूंदो त क़ियास कंदो, थी सघे हो अहिड़ो मसइले खे क़ियास कंदो हुयो जेको पहिरियां ई किताबुल्लाह में मौजूदु हुजे। उनजे लाइ पहिरियां त किताबुल्लाह खे मुकमिल किताबुल्लाह जो इल्मु उन वटि हुजे, सुन्नत रसूल खे बि मुकमिल तौर ते सही तरह सां उन खां वाक़िफ़ हुजे। इजमा जेकी मुनाक़िद थी आया आहिनि उन्हनि सभिनि जी उनखे सही तरह सां मालूमात हुजे, ख़बर हुजे, उहो मुज्तहिद हुजे, मुत्तक़ी हुजे, दीनदार हुजे। इहे थी विया जेको क़ियास करे थो उन में शराइत। मुसनिफ़ जेको बयानु करे रहियो आहे उहे आहिनि त क़ियास करण जे लाइ कहिड़ियूं शयूं शर्त आहिनि, क़ियास करण जे लाइ कहिड़ियूं सूरतूं शर्त आहिनि। मुसनिफ़ उन्हनि खे बयानु करे रहियो आहे। त मुसनिफ़ बयानु कयो आहे त क़ियास जे लाइ 5 शर्त आहिनि। घणा? 5। पहिरियों शर्त इहो आहे त अल्ला यकून फ़ी मुक़ाबिलतिन नस्स। जेको क़ियास, पहिरियों शर्त क़ियास जो त जंहिं मसइले खे क़ियास कयो थो वञे उहो नस जे मुक़ाबिले में न हुजे। जंहिं मसइले खे क़ियास कयो थो वञे उहो नस जे यानी मक़ीस अलैह जे मुक़ाबिले में न हुजे, नस जे मुक़ाबिले में न हुजे। यानी ईअं न थिए त नस जे हिकु शइ जे मुस्बित जो हुकुम आहे, असां क़ियास करे उनखे मनफ़ी करे छॾियूं, या नस में हिकु शइ जे मनफ़ीअ जो हुकुम आहे, असां क़ियास करे उनखे मुस्बित करे छॾियूं। त नस जे मुक़ाबिले में क़ियास न हुजे। ॿियो शर्त अल्ला यतज़म्मन तग़यीर हुक्मिन मिन अहकामिन नस्स। त ॿियो शर्त इहो आहे त नस जा जेके अहकाम आहिनि क़ियास उन्हनि में तब्दीली न करे, क़ियास नस जे अहकामनि खे फेराए न। मसलन मुतलक़ खे हू मुक़य्यद करे छॾे, या नस में को हुकुम ज़्यादा करे छॾे या को हुकुम घटि करे छॾे। त क़ियास अहिड़ो न हुजे जेको नस जे हुकुम में तब्दीली करे। जेकॾहिं क़ियास नस जे हुकुम में तब्दीली कंदो त उन क़ियास खे क़बूल न कयो वेंदो। टियों शर्त बयानु कयईं त अल्ला यकूनल मुअद्दा हुक्मन ला युअक़ल मानाह। त जंहिं हुकुम खे मुतादी कयो थो वञे उहो हुकुम अहिड़ो न हुजे जो अकुल उनखे सम्झी न सघे। माना जंहिं शइ ते क़ियास कयो थो वञे उहो को अहिड़ो हुकुम न हुजे जो उहो अकुल सां सम्झ में न अचे।
जंहिं शइ ते क़यास कयो थो वञे मक़ीस अलह, उहो अहिड़ो उहो हुकुम हुजे जेको अकुल खे सम्झ में अचे। छो त क़यास त अकुल जे ज़रिए कयो वेंदो आहे न, त जेको हुकुम अकुल में सम्झ में न ईंदो उन ते ॿियनि खे क़यास करणु सही नाहे। मिसाल सभिनि जा ॾींदो। चोथों, ऐं यका तालील लिहुकुमिन शरइयन लाल अमरिन लुग़वियन। चोथों इहो आहे त जेका इल्लत जेको सबब जेको साबित थिए थो उहो हुकुम शरई हुजे, लुग़वी अमर खे लुग़त खे क़यास जे ज़रिए साबित न कयो वेंदो, क़यास जे ज़रिए साबित शरई अमरनि खे कयो वेंदो। पंजों इहो आहे त अल्लाह यकून अल फ़रअ मनसूसन अलैह, त फ़रअ मनसूस अलैह न हुजे, यानी जंहिं शइ खे क़यास कयो थो वञे मक़ीस, उन जे बारे में का नस वारिद न थी हुजे। जेकॾहिं उन जे बारे में नस वारिद थी हूंदी त उनखे ॿिए जे मथां क़यास कयो न वेंदो। हाणे हर हिकु शर्त जो तफ़सीली बहस करे रहियो आहे, उनखे मिसालनि सां सम्झाए रहियो आहे मुसनिफ़। पहिरियों शर्त असां कहिड़ो पढ़ियोसीं? पहिरियों शर्त इहो पढ़ियोसीं त अल्लाह यकून फी मुक़ाबिलतिन नस, जेको क़यास कयो थो वञे उहो नस जे मुक़ाबिले में न हुजे। इन जो मिसाल आहे त उहो क़यास नस जे मुक़ाबिले में न हुजे। जेकॾहिं क़यास नस जे मुक़ाबिले में हूंदो त उहो क़यास क़ाबिल हुज्जत नाहे। मिसाल इन जो आहे हज़रत हसन बिन ज़ियाद। इहो हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा जो वॾनि शागिर्दनि मंझां, ख़ासि शागिर्दनि मंझां हिकिड़ो शागिर्द हुयो ऐं पाण काज़ी थी बि रहियो आहे, हज़रत हसन बिन ज़ियाद। उन खां हिकिड़े शख़्स सवाल कयो त निमाज़ में टहक ॾियण सां वुज़ू टुटी पवे थो या न? त हज़रत हसन बिन ज़ियाद जवाबु ॾिनो त जेकॾहिं केरु शख़्स निमाज़ जे दौरान टहक ॾिए थो त उनजो वुज़ू टुटी थो पवे। त पोइ उन शख़्स वरी साइल जेको हुयो सवाल कंदड़, उन शख़्स वरी क़यास कयो, चई त जेकॾहिं केरु शख़्स नमाज़ जे दौरान कंहिं पाक दामन औरत ते ज़िना जी तुहमत लॻाए थो त उन शख़्स जो वुज़ू टुटंदो? वुज़ू कोन टुटंदो। जेकॾहिं केरु शख़्स नमाज़ जे दौरान, मिसाल हिकिड़ो शख़्स 2 रकातूं नमाज़ पढ़ी रहियो आहे, पोइ उन हिकिड़ी रकात मुकमिल कई, ॿी रकात में अञा आहे त नमाज़ में ई उन ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं कंहिं औरत ते उन तुहमत लॻाई नमाज़ जे दौरान, त हाणे उन शख़्स जी नमाज़ टुटी वेंदी, वुज़ू न टुटंदो। त उन शख़्स क़यास कयो, साहिल क़यास करे हज़रत हसन बिन ज़ियाद खां इहो मसइलो पुछा कयो त हाणे तुहमत लॻाइणु वॾो गुनाह आहे या नमाज़ में टहक ॾियणु वॾो गुनाह आहे? लाज़मी पाक दामन औरत ते तुहमत लॻाइणु वॾो गुनाह आहे, नमाज़ में टहक ॾियणु एतिरो वॾो गुनाह न आहे, पर कंहिं पाक और दामन औरत ते ज़िना जी तुहमत लॻाइणु उन खां वॾो गुनाह आहे। त वॾे गुनाह में वुज़ू नथो टुटे ऐं जेको वॾे गुनाह खे जेको नंढो गुनाह आहे उन में वुज़ू टुटी थो पवे, त माना हुनजे क़यास जी तक़ाज़ा इहा आहे त टहक ॾियण सां बि वुज़ू न टुटणु घुरिजे। ठीकु आहे? या वरी पाक दामन औरत ते तुहमत लॻाइण सां बि वुज़ू टुटणु घुरिजे, छो त टहक ॾियणु हिकिड़ो नंढो गुनाह आहे, उन सां वुज़ू टुटे थो, त पाक दामन औरत ते तुहमत लॻाइण हिकिड़ो वॾो गुनाह आहे, उन सां बि वुज़ू टुटणु घुरिजे। त इहो जेको क़यास कयो वियो आहे इहो क़यास सही नाहे कयो वियो, त वुज़ू टुटणु न घुरिजे, इहो क़यास सही नाहे कयो वियो। छो क़यास सही नाहे कयो वियो? त निमाज़ में टहक ॾियण सां वुज़ूअ जो जेको टुटण जो हुकुम आहे उहो छा मां साबित आहे? नस मां साबित आहे, हदीस मां साबित आहे। ऐं इहो शर्त आहे त जेको क़यास नस जे मुक़ाबिले में अचे उहो क़यास क़ाबिल क़बूल। अगरि क़यास करे केरु साबित करे त निमाज़ में टहक ॾियण सां वुज़ू नथो टुटे त उनजो क़यास क़बूल न कयो वेंदो, छो त नस मां साबित आहे इहो हुकुम, ऐं जेको हुकुम नस मां साबित हुजे उनखे क़यास जे ज़रिए सां रद्द कयो न वेंदो। सम्झ में आयो?
ऐं इन टहक वारी निमाज़ में जेको टहक ॾिनो वियो आहे इन ॻाल्हि ते ॿिए मसइले खे यानी की ज़िना जी तोहमत लॻाइण वारे मसइले खे क़यास करे नथो सघिजे। इहे हिन शख़्स क़यास कयो आहे। छो नथो करे सघिजे त निमाज़ में टहक हुजण सां वुज़ू टुटे थो, पर इहा ॻाल्हि अकुल में सम्झ में नथी अचे। इहो जेको हुकुम आहे इहो गैर माक़ूल आहे त निमाज़ में टहक हुजण सां निमाज़ टुटणु घुरिजे, वुज़ू छो थो टुटे? इहा ॻाल्हि अकुल खे सम्झ में अचे थी? वुज़ू तॾहिं टुटे जॾहिं का शइ निजासत निकिरे न। इहो हुकुम गैर माक़ूल आहे, अकुल इन खे तस्लीम, अकुल में इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सो उन जे करे इन निमाज़ में टहक हुजण वारे मसइले खे ॿिए जे मथां क़यास कयो न वेंदो। इन मसइले ते क़यास करे वरी केरु शख़्स इहो चवे त जंहिं औरत पाक दामन औरत ते ज़िना जी तोहमत लॻाई आहे उनजो वुज़ू टुटणु घुरिजे, इहो क़यास कयो न वेंदो। सम्झ में आयो? त पहिरियों शर्त कहिड़ो हुयो त उहो हुकुम अहिड़ो न हुजे, क़यास अहिड़े हुकुम ते न कयो वञे जेको नस जे मुक़ाबिले में हुजे। अगरि नस जे मुक़ाबिले में हूंदो त उन क़यास खे क़बूल, जीअं निमाज़ में टहक हुजण वारे मसइले ते हज़रत हसन बिन ज़ियाद जे साम्हूं हिकु शख़्स क़यास कयो। इहो क़यास नस जे मुक़ाबिले में आहे, छो त नस में आहे त जंहिं शख़्स निमाज़ में टहक ॾिनो उनखे नबी साईं जन, इहो पुठियां हदीस पढ़ी आया हो न, नबी साईं निमाज़ पढ़ाइनि पिया त हिकिड़ो नाबीना शख़्स आयो, उहो कंहिं खॾे में किरी पियो त निमाज़ जे दौरान कुझु शख़्सनि टहक ॾेई साहबी खिलिया त नबी साईं जन फरमायो त जंहिं को बि टहक ॾेई खिलियो आहे उहो वञे ऐं वापसि वञी वुज़ू करे अचे। त नबी साईं फरमायो उन जे करे इहो हुकुम लॻाए थो वञे जेको शख़्स निमाज़ में टहक ॾिए थो त उहो वुज़ू बि करे ऐं निमाज़ बि पढ़े। बाक़ी इहा ॻाल्हि अकुल में सम्झ में नथी अचे। असांजे अकुलनि में एतिरी फ़हम फ़रासत न आहे जो असां इन ॻाल्हि खे सम्झी सघूं। ॿियो मिसाल ॾेई रहियो आहे इन पहिरें ई शर्त जो त अगरि काई बि औरत पंहिंजे महरम रिश्तेदार सां वञे थी हज जे लाइ, सफ़र जे लाइ, त उहो उनजो सफ़र जाइज़ आहे। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त ला यहिल्लु लिइम्रअतिन तुअमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर अन तुसाफिर फौक सलासत अय्यामिन व लयालिहा इल्ला व मअहा अबूहा व ज़ौजहा औ ज़ू रहमिन महरमुन। यानी कंहिं बि औरत जे लाइ इहो जाइज़ न आहे त उहा 3 ॾींहंनि खां ज़्यादा को बि सफ़र करे बग़ैर कंहिं महरम रिश्तेदार जे। सफ़र तॾहिं करे सघे थी जॾहिं उन सां गॾु उनजो वालिद हुजे या उनजो भाउ हुजे या उनजो मुड़ुसु उन सां गॾु मौजूदु हुजे, त पोइ ई उहा औरत सफ़र करे सघे थी 3 ॾींहंनि खां ज़्यादा जो सफ़र। इहो हदीस मां साबित आहे। त हाणे इन जे मथां इहो क़यास कयो वियो आहे त अगरि का औरत हज ते वञणु चाहे थी त उहा औरत कंहिं नेक औरतुनि सां गॾु जेकॾहिं वञणु चाहे त उहा औरत सफ़र करे सघे थी। नेक औरत हुजनि, अमानतदार औरतूं हुजनि, जिन में उहा औरत पंहिंजो पाण खे महफ़ूज़ सम्झे, उन्हनि सां गॾु बग़ैर महरम रिश्तेदार जे उहा औरत सफ़र करे सघे थी। सम्झ में आयो? मसलन हिकिड़ो काफ़िलो वञे थो, उन मंझि कुझु नेक पाकीज़ा औरतूं आहिनि ऐं का हिकु औरत वञणु चाहे थी हज ते, उहा चवे थी त हाणे मूंसां गॾु ही ॿियूं नेक औरतूं आहिनि, मां इन्हनि सां गॾु हूंदमि, मुंहिंजी इज़त महफ़ूज़ रहंदी, मूंखे केरु कुझु न चवंदो, मूंखे रस्ते में को बि ख़तरो न आहे, मां हिननि सां गॾु वञा त वञी सघां थी। सो उहा औरत नेक पाकीज़ा औरतुनि सां गॾु जेकॾहिं हज जो सफ़र करे त इमाम मालिक इमाम शाफ़ी जे पिन ते फ़तवा आहे त इहो हज जो सफ़र करणु जाइज़ आहे। पर असां अहनाफ चवंदा त इहो क़यास करणु दुरुस्त नाहे। कीअं क़यास करणु दुरुस्त न आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन छा फरमायो आहे त का बि औरत 3 ॾींहंनि खां वधीक बग़ैर महरम रिश्तेदार जे सफ़र करे नथो सघे। त जेकॾहिं उहा औरत चाहे उहा नेक पाकीज़ा औरतुनि सां गॾु सफ़र करे थी, पोइ उनजी उहा पंहिंजी इज़त बि महफ़ूज़ सम्झे थी ऐं उहा पंहिंजे लाइ को ख़तरो बि नथी सम्झे, लेकिन इहो जेको क़यास कयो थो वञे उन औरतुनि सां गॾु सफ़र करण जे जवाज़ जो, उहो नस जे मुक़ाबिले में आहे। हदीस सफ़र खां मनो थी करे ऐं क़यास सफ़र जी इजाज़त थो ॾिए। त इन क़यास
न कयो वेंदो पर हदीस ते अमल कयो वेंदो, उन औरत जे लाइ सफ़र करणु जाइज़ न थींदो। ठीकु आहे। इमाम शाफ़ी रहमत फरमाए थो त जहिड़े तरीक़े सां महरम रिश्तेदार सां का औरत वेंदी त उहा पंहिंजो पाण खे महफ़ूज़ तसवुरु कंदी आहे, अहिड़े तरीक़े सां पाक दामन औरतुनि सां गॾु बि उहा पाण खे महफ़ूज़ तसवुरु करे थी। सो हिफ़ाज़त हिते बि मिले थी, हिफ़ाज़त महरम रिश्तेदार में मिले थी, ॿिन्ही सूरतुनि में हिफ़ाज़त मिले थी। सो उहा औरत सफ़र करे सघे थी। पर असां चवंदासीं इहो जेको क़यास आहे इहो नस जे मुक़ाबिले में आहे, त नस इहा तक़ाज़ा थी करे त औरत जे लाइ सफ़र जाइज़ हुजणु न घुरिजे, क़यास तक़ाज़ा करे थो त जाइज़ हुजणु घुरिजे, त क़यास खे छॾे नस ते अमल कंदासीं, उहा औरत सफ़र करे न थी सघे। सम्झ में आयो? ॿियो तर्जुमो कयो, पोइ वरी ॿियो पढ़ंदा। शुरूत सिहतुल क़ियास खमसतुन, शर्त क़यास जे सही हुजण जा खमसतुन 5 आहिनि। अहदुहा उन्हनि मंझां हिकिड़ो शर्त अल्ला यकून फी मुक़ाबिलतिन नस, ही त न हुजे उहो क़यास नस जे मुक़ाबिले में। वसानी ॿियो शर्त अल्ला यतज़म्मन तग़यीर हुक्मिन मिन अहकामिन नस, ही त न मुतज़म्मिन हुजे क़यास, यतज़म्मन जो फ़ाइल क़यास निकिरंदो। ठीकु आहे। ही त न मुतज़म्मिन हुजे क़यास तग़यीर खे, तब्दीली करण खे, फेराइण खे, हुक्म जे फेराइण खे, मिन अहकामिन नस, नस जे अहकामनि मां, यानी कि क़यास अहिड़ो न हुजे। ॿियो शर्त अहिड़ो उहा त क़यास अहिड़ो न हुजे जेको नस जे अहकामनि खे तब्दील करे छॾे। उनजा मिसाल पढ़ूं था अॻिते। वसालिस टियों शर्त इहो आहे त अल्ला यकूनल मुअद्दा हुक्मन, टियों शर्त इहो आहे त न हुजे मुअद्दा यानी फिरंदड़, जेको हुकुम फिरे थो न असुल खां फराए जे तरफ़ जेको मुतादी थिए थो हुकुम, जेका इल्लत हुकुम, ला युअकल माना, उहो अहिड़ो न हुजे जो उनजी माना सम्झ में न अचे। जीअं हिन महिल पढ़ियोसीं निमाज़ में टहक ॾियण वारे मसइले सां वुज़ू टुटे थो न, पर छो थो टुटे, इहा ॻाल्हि का अकुल में सम्झ में अचे थी? नथी अचे न। निजासत निकिती त ॻाल्हि सम्झ में अचे थी त वुज़ू टुटणु घुरिजे। ठीकु आहे। रतो वग़ैरह निकितो त ख़बर पवे थी वुज़ू टुटणु घुरिजे, पर टहक ॾियण सां निमाज़ टुटणु घुरिजे, इहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी। पर वुज़ू कीअं टुटे थो, इहो अहिड़ो नबी साईं जो फरमान आहे जेको असांजे अकुल उनखे अञा सम्झी नथा सघनि। त माना अहिड़ो हुकुम जेकॾहिं हुजे नस में जंहिंखे अकुल सम्झी नथो सघे त उनखे ॿिए जे मथां क़यास कयो न वेंदो। जीअं उनखे असां तोहमत वारे मसइले ते क़यास न करायोसीं। ठीकु आहे। इन जा अलॻि मिसाल बयानु कंदो मुसनिफ़। वर्राबियो चौथों शर्त ऐं यका तालील, ही त वाक़िअ थिए अहिड़ी का इल्लत, अहिड़ो को सबबु ले हुकुम शरई, शरई हुकुम जे लाइ, न लुग़वी अमर जे लाइ। सम्झ में आयो? यानी उहो हुकुम शरई साबित करणु मक़सूद हुजे, अमर लुग़वी साबित करणु मक़सूद न हुजे। पंजों अल्ला यकून फरअ मनसूसन अलैह, न हुजे का अहिड़ी फरा मनसूस अलैह जो नस बयान थियल हुजे उन ते, यानी कि फरा जंहिंखे असां क़यास कयूं था मकीस, मकीस जे बारे में का नस वारिद थियल न हुजे। मिसालुल क़यास, मिसाल उन क़यास जो जेको फ़ी मुक़ाबिलतिन नस, नस जे मुक़ाबिले में, यानी पहिरियों जेको शर्त लॻाई त क़यास उहो हुजे जेको नस जे मुक़ाबिले में न हुजे। जेकॾहिं नस जे मुक़ाबिले में हूंदो क़यास त क़यास ते अमल उन जा मिसाल ॾेई रहियो आहे पहिरें शर्त जो। मिसाल उन क़यास जो जेको फ़ी मुक़ाबिलतिन नस, नस जे मुक़ाबिले में हुजे, फ़ी मां उन जे बारे में होकिया, इहा हिकायत बयानु कई वई आहे त अनल हसन बिन ज़यादिन, बेशक हज़रत हसन बिन ज़याद सुइल सवाल कयो वियो अनिल कह कहते फिसलात, निमाज़ में टहक ॾियण जे बारे में। त निमाज़ में अगरि कंहिं शख़्स टहक ॾिनो त उनजो वुज़ू टुटे थो या? फ़काल, पोइ हज़रत हसन बिन ज़ियाद जवाबु ॾिनो त इन तक़ज़त तहारत, टुटी पवंदी उनजी तहारत पाकाई, यानी उनजो वुज़ू इन सां यानी टहक ॾियण सां। हा ज़मीर जी मर्ज़ कह कहत जे तरफ़ आहे। काल साइल, त वरी पोइ साइल हाणे चवे थो, साइल माना साइल हाणे क़यास थो करे,
कीअं त लव कज़फ़ मुहसनतन जेकॾहिं तुहमत लॻाई कंहिं शख़्स मुहसनतन पाक दामन औरत ते फिस सलात निमाज़ जे अंदरि माना निमाज़ मुकमिल न कई अथई दौरान निमाज़ तुहमत लॻाई अथई मसलन सूरह फातिहा पढ़ी तुहमत लॻाइणु शुरू कई त निमाज़ टुटी वेंदी ईअं ला यंतकिज़ु बिहिल वुज़ू पर वुज़ू इन सां न टुटंदो बावजूद इन जे त क़ज़फ़ुल मुहसिन ते तुहमत लॻाइण पाक दामन औरत ते अज़म जिनायतन इहा हिकु वॾी जिनायत आहे वॾो हिकिड़ो गुनाह आहे पाक दामन औरत ते तुहमत लॻाइण हिकिड़ो वॾो गुनाह आहे फ़कैफ़ पोइ कहिड़ी तरह यंतकिज़ु बिल कहकह ते कहिड़ी तरह टुटे थो वुज़ू टहक ॾियण सां वहीअ दूनहू ऐं इहा जेका जिनायत आहे टहक ॾियण वारी दूनहू इहा घटि आहे इन तुहमत वारी जिनायत खां ईअं न निमाज़ पाक दामन औरत ते तुहमत लॻाइण वॾो गुनाह या टहक ॾियणु वॾो गुनाह तुहमत लॻाइण त क्यास इहो थो क्यास करे ऐं साल इहो साबित करण थो चाहे त जेकॾहिं वुज़ूअ साण जेकॾहिं टहक लॻाइण सां वुज़ू टुटे थो त पाक दामन औरत ते तुहमत लॻाइण सां बि वुज़ू टुटणु घुरिजे हीअ त अञा वॾो गुनाह क्या सम्झ में आयो फ़हाज़ा क्यासन खां मुसनिफ़ जवाबु ॾेई रहियो आहे त पोइ हीउ जेको क्यास आहे फ़ी मुक़ाबिलत नस इहो नस जे मुक़ाबिले में आहे नस कहिड़ी उहा हदीसुल आराबी उहा हिकु आराबीअ जी हदीस अल्लज़ी फ़ी ऐनिही सूअन उहो जो हुई उन जे अखि में ख़राबी व कज़ालिक ठीकु आहे इहा हदीस पुठियां पढ़ी आयासीं सो इहो क्यास नस जे मुक़ाबिले में आहे उनजे करे इहो क्यास क़ाबिल हुजत नाहे व कज़ालिक खां ॿियो मिसाल ॾेई रहियो आहे इन पहिरें शर्त जो ऐं अहिड़ी तरह इज़ा कुलना जंहिं वक़्तु चयोसीं असां त जाज़ हजुल मिरअते जाइज़ आहे हज करणु औरत जो महरमिन कंहिं महरम रिश्तेदार सां गॾु फयजूज़ पोइ जाइज़ थिए माल अमीनात अमानतदार औरतुनि सां गॾु नेक औरतुनि सां गॾु बि इहो जाइज़ हुजणु घुरिजे अज़रूए क्यास जे ईअं न कान हाज़ा क्यासन त हूंदो इहो क्यास बि मुक़ाबिलत नस जे मुक़ाबिले में वह नस कहिड़ी आहे हदीस कहिड़ी आहे वह कौलहू अलैहिस्सलाम इहो हुज़ूर अलैहिस्सलाम जो फरमान आहे त ला यहिल्लु लिइम्रातिन नाहे हिलाल कंहिं बि औरत जे लाइ जेका अल्लाह ते ईमान आणे थी ऐं आख़िरत ते ईमान आणे थी अन तुसाफ़िर ही जो उहा सफ़र करे फ़ौक़ सलासत अय्यामिन 3 ॾींहंनि खां मथे यानी 3 ॾींहंनि खां वधीक जंहिं बि औरत खे सफ़र करिणो आहे त उहा महरम रिश्तेदार सां गॾु सफ़र करे इन हुनजे लाइ सफ़र जाइज़ नहीं वलयालिहा 3 ॾींहं ऐं 3 रातियूं इला मगर उन सां गॾु हुजे अबू हा उनजो वालिद ऐं उनजो ज़ौज उनजो मुड़ुस या वरी को महरम रिश्तेदार भाउ भाइटियो भाणे जो उहो रिश्तेदार जंहिंसां निकाह जाइज़ नाहे उहे महरम रिश्तेदार आहिनि व मिसाल सानी वह मा यतज़म्मनु तग़यीर हुक्मिन मिन अहकामिन नस हितां खां मुसनिफ़ वरी ॿियो बयानु करे रहियो आहे शर्त ॿियो शर्त असां कहिड़ो पढ़ियोसीं त क्या सम्झे क्या को अहिड़ो असां ॿियो शर्त इहो पढ़ियोसीं त ला यतज़म्मनु तग़यीर हुक्मिन मिन अहकामिन नस क्यास अहिड़ो न हुजे जेको नस जे अहकामनि में तब्दीली करे माना क्यास करे नस जे हुक्म खे तब्दील न कयो वञे उन में कमी पेशी न कई वञे या उहो मुतलक़ आहे त उनखे मुक़यद न कयो वञे अगरि अहिड़ो हूंदो त पोइ उहो क्यास क़ाबिल क़बूल न हूंदो मिसाल जीअं चयो वेंदो आहे त वुज़ूअ में नियत शर्त आहे इमाम शाफ़ी अलैहि रहमत बि इहो फरमायो त वुज़ूअ में नियत इहो छो शर्त कयो वेंदो आहे इहो चयो वेंदो आहे तयम्मुम ते क्यास कंदे तयम्मुम बि पाकाई आहे वुज़ू बि तयम्मुम में नियत शर्त आहे न शर्त त वुज़ू में बि नियत शर्त हुजणु घुरिजे
ठीकु आहे। त जहिड़े तरीक़े सां तयम्मुम हिकु पाकाई आहे ऐं उन में नियत शर्त आहे, त अहिड़े तरीक़े सां वुज़ू बि हिकु पाकाई आहे, उन में बि नियत शर्त हुजणु घुरिजे। असां चवंदासीं इहो जेको क़यास आहे इहो नस जे हुकुम खे तब्दील करे थो। कीअं? त वुज़ूअ जा जेकी फ़राइज़ बयानु कया विया आहिनि क़ुरान करीम में, उहे 4 फ़र्ज़ बयानु कया विया आहिनि, उहे मुतलक़ आहिनि, उन्हनि में नियत जो क़ैद नाहे। जेकॾहिं असां क़यास जे ज़रिए सां नियत जो क़ैद लॻाईंदासीं त मुतलक़ खे मुक़य्यद करणु लाज़िम ईंदो, हिकिड़ो अलॻि शर्त लॻाइणु लाज़िम ईंदो, नस में ज़्यादती लाज़िम थींदी। सो क़यास जे ज़रिए इहा ज़्यादती करणु मुतलक़ खे मुक़य्यद करणु जाइज़ नाहे। सो उन जे करे वुज़ूअ में नियत जो शर्त लॻाइणु इहो दुरुस्त नाहे। सम्झ में आयो इहो मसलो? ॿियो वरी मिसाल ॾिनई इन साॻे शर्त जो। शर्त छा आहे? त को अहिड़ो क़यास न कयो वञे जेको नस जे हुकुम खे तब्दील करे छॾे। अहिड़ो क़यास न हुजे जेको नस जे हुकुम खे उन जो वरी ॿियो मिसाल आहे त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो अत्तवाफ़ बिल बैत सलातुन, बैतुल्लाह जो तवाफ़ मिसल निमाज़ जे आहे। हुज़ूर जो फरमान छा आहे? त बैतुल्लाह जो तवाफ़ मिसल निमाज़ जे आहे। त हाणे हज़रत इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त जहिड़े तरीक़े सां निमाज़ में सतरे औरत ओघड़ ढकिण ऐं तहारत शर्त आहे, अहिड़े तरीक़े सां तवाफ़ में भी सतरे औरत ओघड़ ढकिण ऐं पाकाई शर्त हूंदी। छो त तवाफ़ मिसल निमाज़ जी आहे, त निमाज़ में भी बदन ढकिण ऐं तहारत पाकाई करणु शर्त आहे, त तवाफ़ जे लाइ बि बदन ढकिण ऐं तवाफ़ जे लाइ पाकाई करणु शर्त आहे। असां चवंदासीं त इहो क़यास करणु बि दुरुस्त नाहे। छो त इहो क़यास जेको आहे सो बि नस जे हुकुम में तब्दीली करे थो। नस मुतलक़ आहे, ठीकु आहे, नस मुतलक़ आहे, उन मजे पाकाई जो शर्त आहे नाहे, उन में सतरे औरत जो क़ैद नाहे। सो उन जे करे पाकाई जो क़ैद लॻाइणु या सतरे औरत जो क़ैद लॻाइणु इहो मुतलक़ नस खे मुक़य्यद करणु लाज़िम ईंदो। जेको असां किताबुल्लाह में पढ़ियासीं त मुतलक़ खे मुक़य्यद करणु जाइज़ नाहे। सो उन जे करे इहे शराइत लॻाया न वेंदा। हा, पाकाई करणु लाज़िम, पाकाई माण्हू करे ऐं बदन माण्हू ढके पोइ तवाफ़ करे, पर इहो शर्त करार ॾियणु इनखे जाइज़ नाहे। शर्त बेदर्जे फ़र्ज़ जे हूंदो आहे, ठीकु आहे, बाक़ी हूअं पाकाई बि करे बदन बि ढके, पर इनखे शर्त करार ॾियणु अज़रूए क़यास जे इहो दुरुस्त नाहे। इन सां तब्दीली थिए थी। तर्जुमो कयो। व मिसाल सानी, ऐं मिसाल ॿिए जो वहुव मा यतज़म्मन, ऐं उहो शर्त आहे मा उहो जो यतज़म्मन जेको मुतज़म्मिन हुजे तग़यीर तब्दीलीअ खे, तग़यीर हुक्मिन हुकुम जी तब्दीलीअ खे, मिन अहकाम नस नस जे हुकुमनि खां, मा युकाल उहो जो चयो थो वञे त नियत शर्त आहे वुज़ूअ में बिल क़यास, क़यास जे ज़रिए सां तयम्मुम ते, क़यास कंदे तयम्मुम ते। फ़इन हाज़ा पोइ बेशक इहो यूजब वाजिब थो करे तग़यीर आयतिल वुज़ू, वुज़ूअ वारी आयत खे फेराइण ते, ठीकु आहे, मिनल इतलाक़ इल तक़यीद मुतलक़ खां मुक़य्यद जे तरफ़। व कज़ालिक ऐं अहिड़ी तरह इज़ा कुलना जंहिं वक़्तु असां चयोसीं अत्तवाफ़ बिल बैत सलातुन, तवाफ़ काबतुल्लाह जो निमाज़ वांगुरु आहे, बिल ख़बर हदीस मंझां, यानी इहा ॻाल्हि हदीस मां साबित आहे। फ़यश्तरतु लहू तहारत, पोइ शर्त लॻायो वञे उन जे मथां तहारत जो ऐं सतरे औरत जो, कसलात मिसल निमाज़ वांगुरु, कान हाज़ा क़यासन, इहो हूंदो अहिड़ो क़यास जेको वाजिब थो करे तग़यीर नस तवाफ़, तवाफ़ वारी नस जी तब्दीलीअ खे, मिनल इतलाक़ इलल क़ैद मुतलक़ खां मुक़य्यद जे तरफ़। सम्झ में आयो? व मिसाल सालिस,
वह मा ला याकुल मानाहु फी हक़ जवाज़ तवज़ी बिनबीज़ तमर। टियों असां शर्त इहो पढ़ियोसीं त क्यास जे अंदरि त क्यास जेको कयो थो वञे उहो कंहिं अहिड़े हुकुम ते न कयो वञे जेको हुकुम गैर माक़ूल हुजे, जेको अकुल खे सम्झ में न अचे। जेकॾहिं कंहिं अहिड़े हुकुम ते क्यास कयो वञे जेको हुकुम बज़ाते ख़ुदि अकुल खे सम्झ में न ईंदो हुजे त उन ते ॿियनि जे मथां क्यास करणु जाइज़ न आहे। अगरि क्यास कयो वेंदो त उहो क्यास क़ाबिल हुज्जत न हूंदो। उन जा मिसाल ॾेई रहियो आहे मुसनिफ़। पहिरियों मिसाल इहो आहे नबीज़ तमर। नबीज़ तमर सम्झो था? तमर माना खजूर, नबीज़ माना खजूर जो पाणी, शराब वग़ैरह इन में ठाहियो वेंदो आहे न नबीज़ में। उहो कीअं हूंदो आहे त कुझु टाइम 2-3 ॾींहं खजूर खे कंहिं पाणीअ में पुसाए रखंदा आहिनि, पोइ उन पाणीअ मंझि उहो खजूर वारो ज़ाइको अची वेंदो आहे। पोइ अगरि उनखे ज़्यादा पुसाए रखिबो आहे त पोइ उन में नशो अची वेंदो आहे, जंहिंमां शराब बि ठहंदो आहे। अगरि थोरो अरसो उनखे पुसाइबो आहे 1-2-3 ॾींहं त पोइ उन में नशो न ईंदो, पर उहो नबीज़ उनखे चइबो आहे, उहो ज़ाइको उन में खजूर वारो मुंतकिल थी वेंदो आहे, पर उन में नशो, त उहो नबीज़ जेको आहे उहो जाइज़ आहे जेसि ताईं उन में नशो न अचे। जेकॾहिं नशो उन में अची वियो त पोइ उहो जाइज़ न हूंदो। तव्हां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिं सफ़र में हुया, पोइ उते पाणी मौजूदु न हुयो, नबी साईं पाणी जी तलब कई त सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पाणी न आहे पर नबीज़ तमर आहे। त नबी साईं ने फरमायो त नबीज़ बि पाक आहे। नबी साईं फरमायो तमरतुन तय्यबतुन व माउन तहूरुन। खजूर पाक आहे ऐं उन जो पाणी बि तहूर। तहूर चइबो आहे अहिड़े पाणीअ खे जेको ताहिर बि हुजे मुतहर बि हुजे, पाण बि पाक हुजे ऐं पाक कंदड़ बि हुजे। ठीकु आहे न। सो नबी साईं फरमायो छा त नबीज़ बि पाक आहे ऐं उन जो पाणी बि तहूर आहे, पाक बि आहे ऐं पाक कंदड़ बि आहे, माना उन सां माण्हू वुज़ू बि करे सघे थो। ऐं नबी साईं नबीज़ तमर सां वुज़ू कयो। हाणे नबीज़ तमर ते कंहिं ॿियनि नबीज़नि खे क्यास करणु, केरु शख़्स चवे त अंगूर जे नबीज़ सां, अंगूर जे पाणी सां माण्हू वुज़ू करे सघे, ठीकु आहे, या जव जे सां, कणिक जे सां, नबीज़ सां माण्हू वुज़ू करे, त इहो क्यास करणु जाइज़ न आहे। छो जाइज़ न आहे? इनखे नबीज़ तमर ते क्यास करणु जाइज़ न आहे। छो जाइज़ न आहे? त नबीज़ तमर सां जेको वुज़ूअ जो जवाज़ आहे न, उहो बि अकुल खे सम्झ में नथो अचे। उहो कीअं? त इहो जेको पाणी हूंदो आहे इन जो ज़ाइको बि चेंज आहे, इन जो रंग बि चेंज आहे। ऐं नबीज़ तमर में इहा सलाहियत एतिरी न आहे त उहो निजासत खे ख़तमु करे सघे। जीअं पाणीअ में इहा सलाहियत आहे न त उहो निजासत खे ख़तमु कंदो आहे, नबीज़ तमर में इहा सलाहियत न आहे त उहो निजासत खे ख़तमु करे सघे। ऐं नबीज़ तमर पाणीअ वांगुरु न आहे, उनखे पाणी त नथो चई सघिजे न। सो नबीज़ तमर सां जेको हुज़ूर अलैहिस्सलाम वुज़ू फरमायो ऐं उनखे ताहिर ऐं मुतहिर चयो, उहो पाक त आहे, पर पाक जेको कंदड़ आहे इहा ॻाल्हि अकुल खे सम्झ में नथी अचे। इहो हुकुम गैर माक़ूल आहे त नबीज़ कीअं थो पाक करे? नबीज़ में एतिरी सलाहियत न आहे त उहो निजासत खे ख़तमु करे सघे। ऐं पाणीअ जे लाइ त इहे शयूं आहिनि न, उनजो ज़ाइको, उनजो रंग, उनजी बू, बसि ख़ुशबू वग़ैरह चेंज न थी आहे। हिन में त चेंजिंग आहे, पर पोइ बि नबी साईं जन इहो फरमायो नबीज़ तमर सां वुज़ू, उन जे करे असांजे लाइ इहो जाइज़ थींदो। पर इनखे वरी ॿियनि ते क्यास करणु इहो जाइज़ छो? त जंहिं शइ ते असां क्यास कयूं था मक़ीस अलॻि, इन जे में जेको हुकुम आहे, जेका इल्लत आहे, उहा असांखे अकुल खे सम्झ में नथी अचे, त उन मसइले ते ॿिए खे क्यास करण बि जाइज़। सम्झ में आई ॻाल्हि? ॿियो मिसाल, असां पुठियां बि इहा हदीस पढ़ी आया हुयासीं
जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो मन का औ रौफ़ औ अमज़ा फ़ी सलातिही फलयतवज़्ज़अ वलयब्न अला सलातिही अला सलात मा लम यतकल्लम। ये हदीस पुठियां पढ़ी आसीं न, त नबी साईं फरमायो जंहिं बि शख़्स खे उल्टी आई या नकसीर आई या उनखे मज़ी आई निमाज़ में, पोइ उहो शख़्स वुज़ू करे ऐं निमाज़ पंहिंजी खे बिना करे जेकॾहिं उन ॻाल्हायो नाहे। ठीक है, यानी कि जंहिं शख़्स खे उल्टी आई या नकसीर आई या मज़ी आई निमाज़ जे दौरान, त उहो वञे वुज़ू करे पोइ जेतिरी हुन निमाज़ पढ़ी आहे ॿी अॻिते निमाज़ उहो मसलन 4 रकात हुनजी निमाज़ आई, 3 रकात हुन पढ़ी, 3 रकातनि खां बाद में उनखे उल्टी आई या उनखे नकसीर आई या उनखे मज़ी आई, त उहो वुज़ू करे, बाक़ी घणियूं रकातूं बचनि थियूं, 1 रकात, त वुज़ू करे पोइ 1 रकात पढ़े त उनजी निमाज़ पूरी थी वेंदी। हाणे इन ई हदीस ते, इन ई नस ते ॿियनि मसइलनि खे क़यास करणु, मिसाल हिकिड़ो इन ते क़यास कयो वञे त केरु शख़्स निमाज़ में आहे, पोइ उनखे अची कंहिं मथे में धकु हयो आहे, हाणे उनजो मथो फाटी पियो, हाणे उहो वञे उनखे पटी करे मथे खे धोई रत खे बंदि करे ऐं वापसि निमाज़ जी बिना करे त करे सघे थो? बिना नथो करे सघे। ठीकु आहे, हदीस में जन मसइलनि में नबी साईं फरमायो आहे उल्टीअ में, नकसीर में ऐं मज़ीअ में, इन्हनि में बिना करे सघे थो, छो त इहे नस मां साबित आहिनि, पर इहो कीअं थो बिना करे सघे, इहा ॻाल्हि वरी अकुल खे सम्झ में नथी अचे, इहो गैर माक़ूल हुकुम आहे, असांजा अकुल इनखे सम्झ में नथा छो त मिसाल हिकिड़ो कंहिं शख़्स खे उल्टी आई त उनजे अंदरां निजासत निकिती, त उल्टी इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थी त उनजो वुज़ू बि टुटणु घुरिजे ऐं उनजी निमाज़ बि वुज़ू न, उनजी निमाज़ बि टुटणु घुरिजे। या अगरि कंहिंखे नकसीर आई, इहा अकुल त इहो सम्झे थो न त उनजो निमाज़ टुटणु घुरिजे ऐं असर न शुरूअ खां निमाज़ उनखे पढ़णु घुरिजे। या कंहिंखे मज़ी आई त मज़ीअ साण उनजो वुज़ू टुटी वियो त उनखे शुरूअ खां निमाज़ पढ़णु घुरिजे, उतां ई निमाज़ जी बिना करणु न घुरिजे। क़यास इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो न, सो इन जे करे इन नस ते ॿियनि मसइलनि खे, मसइलनि कंहिंजो कंहिं मथो अची फाड़ियो या कंहिं बाहि अची भॻसि या को धकु हईंसि, को ज़ख़म ॾिनईंसि, पोइ वरी उहो वुज़ू करे ऐं उतां ई बिना करे नथो सघे, बाक़ी जेकी नस में आया आहिनि अहकाम उन्हनि ते बिना करे सघे थो। बाक़ी इन नस वारे हदीस वारनि यानी उल्टीअ खे, नकसीर ते ऐं मज़ीअ ते ॿियनि खे असां क़यास करे नथा सघूं, छो त इहे जेके अहकाम आहिनि इहे बज़ात ख़ुदि ई गैर माक़ूल आहिनि, इन्हनि ते ॿियनि जे मथां क़यास करणु दुरुस्त। सम्झ में आयो? टियों मिसाल इन साॻिए ई उसूल जो, हज़रत इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो, तवजो हेॾां कयो, अगरि 2 मटका पाणीअ जा आहिनि कंहिं वटि, अगरि कंहिं वटि 2 मटका पाणीअ जा आहिनि, त उन्हनि मां जा हिकिड़ो मटको पाक आहे, ॿियो मटको नजस आहे, पोइ अगरि कंहिं हाणे जेको पाक आहे उहो त पाक आहे, जेको नजस आहे उहो नजस ई रहंदो, या ॿिन्हिनि मटकनि में निजासत आहे मिसाल, पोइ अगरि उन्हनि हाणे 2 मटका आहिनि पाणी जा, 2 मटका मिसाल नजस आहिनि, हाणे उन जा माण्हू वुज़ू करे सघे थो? पाणी नजस आहे त वुज़ू नथो करे सघे न। हाणे पोइ उन्हनि 2 मटकनि खे पाण में मिलायनि, पाणी कंहिं जॻह ते खॾो वग़ैरह खोटे या कंहिं बि थांव में उहे 2 मटका पाणी जा विधनि, त हाणे उहो पाणी इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो पाक थी वेंदो, छो त 2 मटका जेके पाणी आहिनि उहो पाणी माए कसीर जे हुकुम में आहे इमाम शाफ़ी वटि, ऐं माए कसीर में अगरि निजासत किरी पवे त निजासत जो एतबार कयो नाहे वेंदो। पाणी त पहिरियां बि 2 मटका हुयो, पर उहो अलॻि अलॻि हुयो, त उहो माए कलील जे हुकुम में हुयो, पर जॾहिं उन्हनि 2 मटकनि खे हिकु जॻह ते गॾु कयो वियो त हाणे उहो माए कसीर जे हुकुम में आहे। सो हाणे इन ई 2 मटकनि जॾहिं हाणे ॿिन्ही खे पाण में गॾायो वियो त उहो माए कसीर जे हुकुम में आहे, त हाणे निजासत जो उन जे मथां को बि असरु न थींदो,
सो उन जे करे उन पाणीअ मञा उहो शख़्स वुज़ू बि करे सघे थो, उन मञा पाकाई बि हासिल करे सघे थो। ठीकु आहे, त इहो जेको इमाम शाफ़ी फरमायो त जेकॾहिं ॿिनि मटकनि जो पाणी मिलाईंदासीं कंहिं हिकु जॻह ते त उहो माए कसीर थी वेंदो। माए कसीर में अगरि निजासत किरे त निजासत एतबार कयो न वेंदो आहे। असां था चऊं त इहो बि क्यास जेको आहे इहो गैर माक़ूल आहे, इहा ॻाल्हि बि सम्झ में नथी अचे। कीअं त हिकिड़ो पाणी आहे उन में निजासत किरी आहे, पाणी उहो सॼो नजस थी वियो आहे, निजासत किरण जे बावजूदि उनखे तहारत जो हुकुम लॻाइणु इहो गैर माक़ूल आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम पहिरीं ॻाल्हि इहा त जेका इहा हदीस बयानु कई वेंदी आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए इज़ा बलगल माउ कुल्लतैन लम यहमिलुल ख़ुब्स, जॾहिं पाणी पहुचे ॿिनि कुल्लतनि खे, कुल्लत खे त उहो पाणी लम यहमिलुल ख़ुब्स नथो उहो खणे पलीतीअ खे, मतिलबु उहा पलीतीअ खे नथो खणे, मतिलबु पलीतीअ जो असरु उन ते, निजासत जो असरु उन ते नथो थिए। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहा हदीस साबित नाहे, इनखे ज़ईफ़ करार बि ॾिनो वियो आहे। ॿी ॻाल्हि इहा, जेकॾहिं इन हदीस खे साबित बि कयो वञे त इन जे मथां इहो क्यास करणु इहो गैर माक़ूल आहे। कीअं गैर माक़ूल आहे त निजासत किरण सां त उहा शइ नजस थींदी आहे, नाहे थींदी, थींदी आहे न, पर जॾहिं निजासत किरी आहे पोइ बि उहो निजासत खे क़बूल नथो करे, इहो गैर माक़ूल आहे। जॾहिं हुकुम गैर माक़ूल हुजे त उन ते ॿिए जे मथां क्यास करणु सही नाहे हूंदो। ऐं ॿियो वरी असां चवंदा आहियूं त इन हदीस खे जेकॾहिं माण्हू सही बि तसवुरु कयो वञे पोइ बि कुल्लतैन जी माना इहो कसीरुल माना लफ़्ज़ आहे। कीअं त कुल्लतैन ॿिनि मटकनि जी माना में बि ईंदो आहे, ऐं कुल्लतैन चइबो आहे चोटीअ खे बि, जीअं पहाड़ी जूं चोटी हूंदियूं आहिनि न, त थी सघे थो हदीस में मुराद इहो हुजे त जॾहिं पाणी ॿिनि कुल्लतैन ॿिनि पहाड़नि जी चोटीअ खे पहुचे त पोइ उन में निजासत किरे त निजासत जो एतबार न कयो वेंदो। ऐं कुल्लतैन इंसान जे मथे खे बि चइबो आहे, माना ॿिनि इंसाननि जे कद जे जेतिरो पाणी पहुचे त पोइ उन में निजासत जो एतबार कयो न वेंदो। सो असां चवंदासीं त तव्हां इन मञा ॿ मटका ई माना मुराद छो था वठो, तव्हां पहाड़ी चोटी बि मुराद वठी सघो था, इंसान जो जिस्म जो कद बि मुराद वठी सघो था। सो सिर्फ़ु मटका ई मुराद वठणु इहो किथां खां साबित आहे? उन जे करे हिकु त इहो हुकुम, इहा हदीस साबित न आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त साबित न आहे मतिलबु माना इनखे ज़ईफ़ करार ॾिनो वियो आहे। ठीकु आहे, ऐं ॿियो इहो त कुल्लतैन इहो कसीरुल माना लफ़्ज़ आहे, इन जूं ॿियूं मानाऊं बि थियनि थियूं, अवां सिर्फ़ु मटकनि वारी माना ई मुराद वठो। ऐं ॿियो इन ते अगरि जेकॾहिं क्यास कयो वञे त इहो क्यास गैर माक़ूल आहे, इहो क्यास अकुल खे सम्झ में। मिसाल सालिस ऐं मिसाल टे शर्त जो, टियों शर्त कहिड़ो आहे? वह माला युअकल माना, टियों शर्त उहो आहे त अहिड़ो क्यास जो ला युअकल माना हो, न सम्झी वञे उन जी माना, फी हक़ जवाज़ तवज़ी, वुज़ूअ जे जाइज़ हुजण जे हक़ में, बिनबीज़ तमर, नबीज़ तमर सां, फ़इन्नहु पोइ बेशक इहो, लव काल जेकॾहिं चयईं त जाइज़ आहे बग़ैर उन नबीज़नि खां, बिल क्यास क्यास जे ज़रिए, अला नबीज़ तमर, नबीज़ तमर ते क्यास करण सां। सम्झ में आयो त इहो क्यास करणु नबीज़ तमर खे ॿियनि नबीज़नि ते न, ॿियनि नबीज़नि जो नबीज़ तमर ते क्यास करणु इहो जाइज़ नाहे। छो त नबीज़ तमर सां जेको वुज़ू जो जवाज़ साबित आहे उहो ई गैर माक़ूल साबित आहे। जॾहिं गैर माक़ूल जवाज़ साबित आहे त ॿियनि नबीज़नि खे उन जे मथां क्यास करणु जाइज़ नाहे। ॿियो मिसाल, वकाल, ऐं इहो चई त लव शुज, शुज जी माना आहे ज़ख़म। ठीकु आहे, लव शुज, जेकॾहिं ज़ख़म ॾिनो वियो को शख़्स, माना कंहिंजो मथो फाड़ियो वियो या कंहिंखे चाकू वग़ैरह हणियो वियो, ज़ख़म ॾिनो वियो, फी सलात ही, उन जी निमाज़ में, अविहतलम या उनखे इहतिलाम थियो, त या बिना अला सलात ही, त बिना कंदो उहो पंहिंजी निमाज़ ते, बिल क्यास क्यास जे ज़रिए सां, अला मा सबक़हुल हदस, उन ते जो पहुतो उन खे हदस। ठीकु आहे, उहा हदीस जेका पढ़ी आयासीं, नबी साईं फरमायो उल्टी वारी,
ला यसिह त इहो क़यास सही नाहे इन हदीस ते करणु। छो जो इहो हुकुम असुल में लम यअकल मानाहो, लम यअकल मानाहो नथो सम्झियो, लम युअकल माना नथो सम्झियो वञे उन जी माना के। फस्तहाल तअदियतहू, पोइ महाल आहे उन जो मुतअदी करणु हुकुम जो इलल फरअ जे तरफ़। वबि मिसल हाज़ा, ऐं इन ई मिसाल वांगुरु काल असहाब शाफ़ई फरमायो, हज़रत इमाम शाफ़ई अलैहि रहमत जे असहाबनि त कुल्लतान ॿ मटका नजसतान जेके नजस हुजनि ॿई, इज़ा इज्तमअता जंहिं वक़्तु गॾु कयो वञे उन्हनि ॿिन्हिनि खे त सारता ताहिरतैन थी था वञनि उहे ॿई पाक। सम्झ में आयो? ॿ नजस मटका आहिनि, वरी ॿिन्ही खे जेकॾहिं गॾाए वञे त उहो पोइ पाणी पाक थी थो वञे। फैज़ा इफ्तरका, गॾाइण खां पोइ वरी उन्हनि खे जुदा कयो वञे त बक़ियता अल तहारत, बाक़ी था रहनि उहे पंहिंजी तहारत ते, बिल क़यास, क़यास जे ज़रिए सां। अलामा उन ई ते क़यास करणु त इज़ा वक़अत नजासत, जंहिं वक़्तु वाक़िअ थिए निजासत फी कुल्लतैन ॿिनि मटकनि में, छो जो हुकुम आहे त जेकॾहिं साबित हुजे असुल में त हूंदो गैर माक़ूल उन जी माना। ठीकु आहे।